अगर अवां शाइर आहियो या शाइरीअ बाबति ॼाण हासिल करण जी ख़्वाहिश रखो था या वरी शाइरीअ बाबति दिलचस्पी रखो था त पोइ ही वीडियो अव्हां जे लाइ इंतहाई अहम आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, आऊं आहियां हनीफ़ सोढर। अव्हां खे अव्हां जे पंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी ऑडियो लाइब्रेरी में भलीकार चवां थो। दोस्तो, ही वीडियो शाइरीअ बाबति सीरीज़ वाइज़ इन करे ठाहियो वियो आहे त जीअं अव्हां खे शाइरीअ जे क़िस्मनि बाबति सम्झण में आसानी थिए। इन करे वीडियो जो को बि पार्ट मिस न कजो। लेट्स स्टार्ट। शाइरी ऐं उन जा क़िस्म। माबाद तबियाती शाइरी, शाइरी रज़मिया शाइरी, गुनाई शाइरी, आशिकानी शाइरी, असासी शाइरी, गैर काफ़िया शाइरी, फ़नी शाइरी, दाख़िली शाइरी, मेटाफिज़िकल शाइरी, तजरीदी शाइरी, फितरती शाइरी, उरूज़ी शाइरी, क़ौमी शाइरी, लोक शाइरी, तरही शाइरी, खुमरिया शाइरी, रसनगार शाइरी। दोस्तों, शाइरीअ ते ॻाल्हाइण खां अॻु अचो त पहिरां यूरोप जे अदब जी तारीख़ जो मुख़्तसिर जाइज़ो वठूं। यूरोप जे अदब जी तारीख़। यूरोप जे अदब जी तारीख़ खे थुल्हे लेखे 5 वॾनि दौरनि में विरहाए सघिजे थो। उन्हनि मां चोथों ऐं पंजों दौर गॾु हली रहिया आहिनि। चोथों दौर ज़वाल तरफ़ वञी रहियो आहे ऐं पंजों दौर उसरी निसरी कमाल तरफ़ वधी रहियो आहे। उन जो पहिरियों दौर क़दीम ग़ुलामदार यूनान ऐं रूम जे इल्म ऐं अज़मत जो दौर आहे, जेको इंसानी तारीख़ में अॼु बि बेमिसाल ऐं यगानो लेखिजे थो। यूनानी मदबर पेरिक्लेस जी हज़रत ईसा खां अटकल 400 साल अॻे खां एथेंस जे शहर में कयल जमूरियत ऐं डिक्टेटरशिप जी भेट वारी तक़रीर अॼु बि पढ़ंदा त वात मां वाह वाह निकिरी वेंदी। ॼाण पवंदी त अकुल ऐं तदबुर, फ़साहत ऐं बलागत जो हिकिड़ो दरियाह पियो उछलूं ॾिए। थियोस्पीडाइस जी पोलेशियाई लड़ायुनि जी तारीख़ पढ़ो, होमर जा लाफ़ानी दास्तान ऐं सेफू जी शाइरानी मोहबत जा गीत पढ़ो, एरिस्टोफेनस जा ड्रामा पढ़ो। उनखे अॼु जी बहितरीन तख़लीक़ सां भेटे ॾिसबो त ख़बर पवंदी त यूनानी इल्म ऐं अदब पंहिंजो मटि पाण हुआ। पैथागोरास, ईअं एग्ज़ागोरस, डेमोक्रेट्स, हेराक्लेटस, सुकरात, बुकरात, अफलातून जहिड़ा यगाना आलिम, दाना, फ़ैलसोफ़ ऐं साइंसदान यूनान जे दुनिया खे ॾिनल हुआ। तंहिंखां पोइ उन्हनि समूरनि तारनि ऐं चंडनि जो सिज सिकंदर आज़म जो उस्ताद अरस्तो हो, जेको हज़रत ईसा खां 384 साल अॻु ॼमी दुनिया में 62 साल रही लाफ़ानी बणिजी वियो। संदसि वफ़ात खां 14 सदियूं पोइ अज़ीम मुस्लमान दाना इब्न रुश्द हुन लाइ चयो, अरस्तो समूरियुनि साइंसुनि जो अवल ऐं आख़िर आहे। खांइसि अॻु को बि क़ाबिल ज़िक्र साइंसदान पैदा कोन थियो ऐं खांइसि पोइ जे 14 सदियुनि में कंहिं बि संदसि तालीम में को ख़ासि वाधारो कोन कयो आहे। अरस्तो अज़ीम तरीन आलिम आहे, ख़ुदा खेसि बेमिसाल बणायो हो। साॻियो रंग जल्दी ई पोइ रूम में थियो। उते साइंसदान ऐं फ़ैलसोफ़ त एतिरा न हुआ, पर ॿियनि शोबनि में बेमिसाल आलिम ऐं अदीब ऐं ॿिया यगाना दाना पैदा थिया। सेसरो, पलमी, जोलियस सीज़र वक़्त जे इल्म ऐं दानिश जा ॿिया सवें जगमगाईंदड़ चंड तारा हुआ। तंहिंखां पोइ कुरुन वस्ता याने मेडिवल टाइम्स में सदियुनि जूं सदियूं यूरोप ते मज़हबी जहालत, तंग नज़री ऐं तासुब ऐं वहशी जबर जी रात छायल रही। उहो यूरोपी अदब जो ॿियो ऊंदाहो दौर हो।
15वीं सदीअ में उहो ऊंदाहो दौरु अञा ख़तमु ई न थियो हो त उन दौर जे पेट मां यूरोपी इल्मु ऐं अदब जो टियों दौरु जेको रोशन दौरु हो सो ॼाओ ऐं 16वीं सदीअ में उसरी निसरी वहीअ चढ़ियो। 15वीं सदीअ वारे यूरोपी जागीरदारी निज़ाम जी भेट में उहे इक़्तिसादी, सियासी ऐं सक़ाफ़ती क़ुवतूं उसरणु निसरणु शुरू थी वयूं। दुनिया जे अदब जी तारीख़ में जागीरदारी फ़रोनत ऐं ख़ासि करे दीन धर्म जे ठीकेदारनि जे रुहानी हिकहठी ऐं आमरत ख़िलाफ़ हीउ को पहिरियों अदबी हमिलो कोन हो। हिन खां सदियूं अॻु अरब, ईरान ऐं हिंदुस्तान वग़ैरह में तसौफ़ ऐं भक्ति लहर जे शाइरनि उन्हनि ख़िलाफ़ पंहिंजा आवाज़ बुलंद कया हुआ जिन जा पड़ाड़ा अॼु ताईं पिया गूंजनि, सवाइ हिकु अधु न्यारप या एतिराज़ जे। इहो सही जवाबु अञा तारीख़ जी कुख में सरजियो ई कोन हो। उन जा मुहांडरा अञा ईंदड़ ज़माननि जे ऊंदाहनि पाछोलनि में लिकल हुआ। जागीरदारी निज़ाम जा तारीख़ी ॾींहं अञा पूरा कोन थिया हुआ। खेसि दसे दफ़न करण वारियूं समाजी क़ुवतूं जेके समाजी क़ानून मुताबिक़ उन वक़्तु फ़क़ति सरमायादारी क़ुवतूं ई थी सघियूं थे, से अञा उसरियूं निसरियूं ई कोन हुयूं। उन लाइ खेनि सदियूं घुर्बल हुयूं। हर तरफ़े लड़ायुनि में खटियल सोभूं ऐं तजुर्बा घुर्बल हुआ। वाल्टियर, रूसो, बाल्ज़ाक ऐं ॿिया 18वीं सदीअ जा यूरोपी सरमायादार अदीब ऐं दानिशवर तारीख़ी अर्तका जो घणो मथां ई ॾाके ते आया। हू सदियुनि जे इक़्तिसादी ऐं सियासी, नज़रियाती ऐं रूहानी लड़ायुनि जे हिक डिघे सिलसिले में अवाम तरफ़ां हासिल कयल शानदार कामयाबियुनि खां पोइ आलमी अदब जी स्टेज ते पेश थिया हुआ। तारीख़ हुननि लाइ हिक स्टेज अॻु ई तयारु करे सिंगारे छॾी हुई। वक़्तु संदन इंतज़ारु करे रहियो हो। हू समाज जा तमाशाई, उन ते गैर जानबदार तबसरो कंदड़ या अवाम जा सखणा हमदर्द बणिजी कोन आया हुआ। हू धुरधणी थी आया हुआ। हू अवाम जे दिलनि जी अदालत में अवाम जे ॾोहारियुनि जे ॾोहनि जा तफ़सील ऐं सबूत पेश कंदड़, संदन ॾोह साबित कंदड़ ऐं खेनि जोगी सज़ा तजवीज़ कंदड़ हुआ। संदन आला फ़नकारीअ वारी ॻाल्हि में उन जे आवाज़ ऐं अंदाज़ में पंहिंजनि खे सॾ ऐं दुश्मननि खे ललकार हुई। उन में सोभ लाइ तोड़ ताईं विढ़ण जो अटल इरादो ऐं उन जे हासिल करण जो मुकमल यकीन हो। हू हिक नए निज़ाम ऐं नए दौर जा नक़ीब ऐं रोशन सुबुह जी ख़ुशख़बरी ॾींदड़ हुआ। दोस्तों, हाणे पाण हलूं था शाइरीअ तरफ़। बाबात तबियाती शाइरी। बाबात तबियाती शाइरीअ जी अहम ख़ूबी इहा हूंदी आहे त उहा जज़्बात खां वधीक फ़िक्र जी तर्जुमानी कंदी आहे ऐं दिलि खां वधीक दिमाग़ खे अपील कंदी आहे। याने उहा शाइरी जेका रूहानी ऐं फ़लसफ़ियाणनि मौज़ूअनि ते मबनी हुजे। अंग्रेज़ीअ में उनखे मेटाफिज़िकल शाइरी चयो वेंदो आहे। उहा शाइरी जेका बाबात तबियाती मौज़ूअ ते मबनी हुजे ऐं ज़िंदगीअ जी हक़ीक़त ऐं अहमियत खे उजागर करे। अंग्रेज़ी शाइरीअ में जॉन डिन जी शाइरीअ लाइ मेटाफिज़िकल शाइरीअ जो इस्तिलाह इस्तेमालु कयो वेंदो हो। शाइरी। शाइरीअ खे सिंधीअ में कविता बि चइबो आहे। शाइरी जज़्बनि जे इज़हार जो नालो आहे जेका बेसाख़्ता कई वेंदी आहे। विलियम वर्ड्सवर्थ चयो हो त शाइरी अंदर जो उधमनि जो बेसाख़्ता इज़हार आहे। शाइरी कुदरती ॾात हूंदी आहे जंहिंसां अंदर जी तर्जुमानी थिए थी। शाइर जी हिकु अहिड़ी तख़लीक़ जेका इंसान जे जज़्बनि ऐं एहसासनि सां वास्तो रखे थी, पर उन में ख़्याल जी परवाज़ बि आला हूंदी आहे। शाइरी इंसानी ज़िंदगीअ जी तस्वीर ऐं अंदरूनी कैफ़ियतुनि जो इज़हार आहे। शाइरी कुदरत जे दिलफ़रेब ऐं दिलकश मंज़रनि जी अकासी बि करे थी। सिंधी ज़ुबान में शाइरी आम तौर ते 3 नमूननि जी मिले थी। पहिरियों क़दीम शाइरी, ॿियो उरूज़ी शाइरी ऐं आख़िरी जदीद शाइरी। क़दीम शाइरी। सिंधी अदब में क़दीम शाइरी शाइरीअ जी सनफ़ तमामु क़दीम आहे। अरबनि जे ज़माने खां बि घणो अॻु सिंध में शेर चयो वेंदो हो।
क़दीम शाइरीअ में गुनान, कबत, अलफ़ शुबा, ॾोहीड़ो, बेत, वाई, काफ़ी ऐं सुलूक वग़ैरह शामिल आहिनि। शाइरीअ जूं ही सनफ़ूं हिंदी छंद विद्या ऐं मौसीक़ीअ जे मात्राउनि ते ॿधल हूंदियूं आहिनि ऐं मंझंदि सिटूं मौज़ून ऐं काफ़े वारियूं थींदियूं आहिनि। हिन में लोक क्लासिकल ऐं क्लासिकल शाइरी अची वञे थी। उरूज़ी शाइरी। उरूज़ी शेर उहो आहे जो इल्म उरूज़ जे क़ानूननि पिटांदड़ जोड़ियल हुजे, याने शेर में मिसरऊं न रुॻो वज़न ऐं काफ़े वारियूं हुजनि, पर उन सां गॾु उहे मुक़ररु बहर जे वज़ननि ऐं अरकाननि मूजिबि हुअणु खपनि। अहिड़े शेर में काफ़े सां गॾु रदीफ़ बि कमु आंदो वेंदो आहे। हिन क़िस्म जे शेर में हम्द, नात, क़सीदो, गज़ल, नज़म, मसनवी, रुबाई, कत्यो, मुसद्दिस, फ़र्द, मुस्मत, तरजीह बंद ऐं तरकीब बंद वग़ैरह अची वञनि था। जदीद शाइरी। जदीद शाइरी शाइरीअ जी हर सिन्फ़ में कई वेंदी आहे, जंहिंमें फ़नी तजुर्बा ऐं तख़ेल जी उणत में नवां रंग ऐं रुझान समोयल हूंदा आहिनि, जंहिंखे हिक दौर ताईं महदूद न करे सघिजे। रज़्मिया शाइरी। रज़्मिया शाइरी उन कलाम खे चइबो आहे जंहिंमें जंग जे मैदान ऐं बहादुरनि जे कारनामनि जो ज़िक्र वॾे आबा ऐं ताब सां कयो वञे। हिन क़िस्म जी शाइरीअ में हुबुल वतनीअ जो असरु घणो ग़ालिबु हूंदो आहे, इन करे उन में बहादुरीअ जा कारनामा ऐं सिपाहियुनि जी शुजात जा जोहर ऐं जज़्बा दिलचस्प नमूने बयानु कया वेंदा आहिनि। सिंधी शाइरीअ में सभ खां अवल सूमरनि जे दौरे हुकूमत में रज़्मिया गाहूं चयूं वयूं, जहिड़ोक सूमरनि ऐं गुजरनि, सूमरनि ऐं उलाउद्दीन जी जंग ऐं दोदो ऐं चनेसर जी जंग वग़ैरह जूं लड़ायूं। शाइरीअ जा ही नमूना रज़्मिया शाइरीअ में शुमार थियनि था। हिन क़िस्म जी शाइरीअ में हुबुल वतनीअ जो असरु घणो ग़ालिबु हूंदो आहे, इन करे उन में बहादुरीअ जा कारनामा ऐं सिपाहियुनि जी शुजात जा जोहर ऐं जज़्बा दिलचस्प नमूने बयानु कया वेंदा आहिनि। गुनाई शाइरी। उहे नज़म जंहिंमें हुस्न ऐं इश्क़ जी दाख़िली जज़्बात ऐं क़ल्बी वारदात जे बयान सां गॾु गुनाहियत शामिल हुजे। गुनाई शाइरीअ जा पुरजोश जज़्बा मुहरक हूंदा आहिनि, इन करे हिन क़िस्म जी शाइरी इंसानी फितरत जे वेझो हूंदी आहे। गुनाहियत सुरीलाइप खे चइबो आहे। गुनाई शाइरी सुरलता ते मुश्तमिल हूंदी आहे। आशिक़ानी शाइरी। इश्क़ जी उपटार कंदड़ शाइरीअ खे आशिक़ानी शाइरी चयो वञे थो। हिन क़िस्म जी शाइरी ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे, हिकिड़ी हक़ीक़ी इश्क़ वारी शाइरी ऐं ॿी मिजाज़ी। मिजाज़ी मुहबत जी शाइरीअ जी शुरूआत यूनान मां थी। हिन क़िस्म जी शाइरीअ में शराब, लज़्ज़त ऐं मुहबत जी मदह बि थी सघे थी। असासी शाइरी। असासी या बुनियादी शाइरीअ जो बुनियादु या असास सुठनि इंसानी क़दरनि वारे फ़हम ऐं फ़िक्र ते रचियल शाइरी आहे। अहिड़ी शाइरीअ में कंहिं किसे ऐं वाक़िए जे बयान या फ़क़ति शाइराणी ख़ूबियुनि जे इज़हार बदिरां का सुठी मक़सद वारी माना समायल हूंदी आहे। दुनिया जी हर ॿी ज़बान वांगुरु सिंधी ज़बान जे असासी शाइरीअ जो असास काइनात जे ख़ालिक़ जी वहदानियत में कामिल यकीन, इंसान ज़ात सां मुहबत, इंसानी वहदत में विसाह ऐं मुआशिरे में सुठियुनि ख़ूबियुनि वारे किरदार जे मफ़हूम ते ॿधल हूंदी आहे। मजमूई तौर ते सिंधी असासी शाइरी इंसान जे ईमान ऐं इरादे जी सचाई ऐं अमली किरदार जे आला मयारनि जी तशरीह ऐं ताबीर आहे। सिंधी असासी शाइरी सूफ़ियुनि, सालकनि, वॾी नज़र ऐं वॾीअ दिल वारनि दानान ऐं दर्द मदन जो कलाम ऐं पैगाम आहे, जंहिंमें इंसान जी आर्ज़ी ज़िंदगी ऐं संदसि दाइमी बका सां लाॻापियल हक़ीक़तुनि जा उहिञाण समायल आहिनि। काज़ी कादन असासी शाइरीअ जी अमारत जो बानी सम्झो वञे थो। 11वीं सदीअ जी आख़िर ऐं 12वीं सदीअ में शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी, शाह इनायत रिज़वी ऐं शाह अब्दुल लतीफ़ जे रिसालनि में असासी शाइरीअ जी अमारत, हियत ऐं सूरत जुड़ी रास थी। आला फ़िक्र ऐं मज़मूननि जे निखार जे लिहाज़ सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई
उनखे सिंगारे क्लासिकी शाइरीअ जी राह रोशन कई, जंहिं ते अॻिते हली रूहल फ़क़ीर, सचल सरमस्त, सूफ़ी सादिक, ख़लीफ़े नबी बख़्श ऐं ॿियनि आला असासी क्लासिकी शाइरीअ खे संवारियो ऐं सिंगारियो। गैर काफ़िया शाइरी उहा शाइरी जेका काफ़िए खां बग़ैर हुजे। इन क़िस्म जी शाइरीअ में आज़ाद नज़म, मिसरा, ब्लैंक वर्स ऐं फ्री वर्स जा नमूना अची वञनि था। गैर काफ़िया शाइरीअ ते हिमायत ऐं मुखालफ़त में बि काफ़ी अदबी बहस रहिया आहिनि। सिंधी अदब में गैर काफ़िया शाइरी हाणे अजनबियत जे दौर मां गुज़री असलियत जी राह ते अची चुकी आहे। फ़नी शाइरी तनक़ीदी शाइरीअ जो इल्मु, जंहिंमें शाइरी जे इल्मु, फितरत ऐं शाइरी जे फ़न जो अभ्यास कयो वेंदो आहे। अरस्तो जे लिखियल किताब पोएटिक्स खे तर्जुमे में पोएटिका जो नालो ॾिनो वियो आहे। हिन किताब खे तनक़ीदी अदब में बुनियादी हैसियत हासिल आहे। हीउ किताब दरअसल ड्रामे जे फ़न खे खोले बयानु करे थो। ख़ासि तौर ते ड्रामे खे क़दीम यूनान में हर अदबी सन्फ़ खे ड्रामे सां मनसूब कयो वेंदो हो। दाख़िली शाइरी हर अदीब या शाइर वटि ॿिनि क़िस्मनि जी दुनिया हूंदी आहे। हिकु दुनिया संदसि ज़ाती याने दाख़िली हूंदी आहे ऐं ॿी दुनिया संदसि ज़ात खां ॿाहिरि याने ख़ारिजी हूंदी आहे। जॾहिं हू ज़ाती ज़िंदगीअ बाबति शाइरी कंदो या लिखंदो आहे त हू उन में ज़ाती तजुर्बा, मुशाहिदा ऐं अहसास शामिलु कंदो आहे। उन खे दाख़िली शाइरी सॾियो वेंदो आहे। मेटाफिज़िकल शाइरी माबाद तबियाती शाइरी जज़्बात खां वधीक फ़न ऐं फ़िक्र जी तर्जुमानी कंदी आहे, जंहिंजो सिधी या अणसिधी रीति वास्तो रूहानियत सां हूंदो आहे। उहा शाइरी जेका रूहानी ऐं फ़िलासफ़ी जहिड़नि मौज़ूअनि सां जुड़ियल हुजे, मुख़्तसिर लफ़्ज़नि में त ज़िंदगीअ जी हक़ीक़त ऐं अहमियत खे उजागर करे, अंग्रेज़ीअ में उन खे मेटाफिज़िकल शाइरी चयो वेंदो आहे। अंग्रेज़ी शाइरीअ में जॉन डीन जी शाइरीअ जो इस्तिलाह इस्तेमालु कयो वेंदो आहे। तजरीदी शाइरी तजरीदी शाइरीअ में शयुनि या ख़्यालनि खे अहिड़े अंदाज़ में पेश कयो वेंदो आहे जो उहे हक़ीक़त जे उबतड़ या गैर हक़ीक़ी लॻनि, याने उहे ख़्याली ॻाल्हियूं अण थियणियूं लॻनि, पर अहिड़ी शाइरीअ जे पुठियां का न का हक़ीक़त या मक़सदु ज़रूरु हुजणु घुरिजे। तजरीदी नज़म खे गुजारत जो अंदाज़ बि चई सघिजे थो। जीअं गुजारत जी ज़ाहिरी सूरत हिकिड़ी हूंदी आहे, पर उन जे अंदरि उन जी भञणी या असुलु हक़ीक़त लिकल हूंदी आहे। ईअं तजरीदी नज़म में बि असुलु हक़ीक़त नज़म जे पसपर्दा लिकल हूंदी आहे, याने नज़म जो बयानु हिकिड़ो हूंदो आहे त मक़सदु बिल्कुलु जुदा हूंदो आहे। सिंधी तजरीदी शाइरीअ में पहिरियों नालो पीराणे बंबरे जो अचे थो, जेको कलोड़नि जे दौर जो हो। हुन जी शाइरी बेतनि जी सूरत में आहे, पर उन में तजरीदियत जा रंग भरियल आहिनि। जदीद दौर में मलक नदीम तजरीदी शाइरीअ जो नुमाइंदो शाइर थी गुज़रियो आहे। फितरती शाइरी फितरती शाइरीअ में लफ़्ज़, मंज़र ऐं माना फितरत खे वेझो हूंदा आहिनि, जिन में ओपराइप न हुजे। फितरती शाइरीअ में फितरत जे मुज़ाहिरनि जी अकासी थींदी आहे। शुरू में उन जो इस्तिलाह विलियम वर्ड्सवर्थ लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो, पर पोइ अॻिते हली उहो इस्तिलाह ॿियनि ॿोलियुनि जी शाइरीअ में आयो। सिंधी शाइरीअ में शाह लतीफ़, सचल, शेख अयाज़, ताजल बेवस बहितरीन फितरती शाइर आहिनि। उरूज़ी शाइरी
सिंधी शाइरीअ में उरूज़ी शाइरीअ जा इब्तिदाई उञाण कलोड़नि जे दौर खां मिलनि था। हिन दौर में नूर मोहम्मद खस्ता ऐं ॿिया नाला मिलनि था। हिन तहरीक जा बानी इल्म उरूज़ ऐं फ़ारसीअ खां मुतासिर हुआ। हुननि उरूज़ जी मशहूर ऐं मक़बूल सन्फ़ ग़ज़ल ते तबाज़माई कई। अलफ़ बे रदीफ़ वारा मुकमल दीवान लिखिया। उन खां अलावा मुखमस, मुसदस, मसनवी, क़ते, मुतज़ाद, रुबाई जहिड़ियुनि उरूज़ी शाइरीअ जी सन्फ़ुनि ते बि तबाज़माई कई। सिंधी ॿोलीअ में उरूज़ी शाइरीअ जी बाक़ाइदगी तहरीकी मुश्किल टालपुरनि जे दौर में नज़र अचे थी। हिन दौर में सैयद साबित अली शाह ऐं सचल सरमस्त उरूज़ जा वॾा शाइर हुआ। हिन क़िस्म जी शाइरीअ ते मुकमल फ़ारसी असरु हो। अंग्रेज़ दौर जा ऐं विरहाङे खां पोइ जा केतिरा ई शाइर फ़ारसी तशबीहूं ऐं तरकीबूं इस्तेमालु करण में फ़ख़्रु महसूसु कंदा हुआ। फ़ारसीअ जी हिन तहरीक हेठि शाइरीअ में ईअं महसूसु थींदो हो त ॼणु बुलबुल गुल मथां फेरा पाए रही आहे, परवानो शमा मथां जली ख़ाक थी रहियो आहे। आशिक़नि जा जेरा ऐं बुकियूं पची रहिया आहिनि। पैमाना ऐं मेखाना मुश्ताक़नि सां भरिजी विया आहिनि। साकी जे हथ में जाम ऐं प्याला आहिनि। आशिक़नि जो विसाल, नरगसी नेण, कुमार मन, मस्ती, सितमगर दिलियूं, नरगसी अखियूं, दराज़ ज़ुल्फ़ वग़ैरह हिन शाइरीअ में राइज हुआ। हिन क़िस्म जी तहरीक में ख़लीफ़ो गुल मोहम्मद, ग़ुलाम मोहम्मद शाह गदा, मीर अब्दुल हुसैन सांगी, मेवन वडल हैदरी, मिर्ज़ा कलीज बेग, मिर्ज़ा बुढ़ल बेग, आगा फ़तेह अली शाह, मीर गुल हसन ख़ान खेरपुरी ऐं ॿिया केतिरा ई शामिल आहिनि। अॻिते हली हिन उरूज़ी तहरीक में नुमायां तब्दीली अची वई। सिंध जे शाइरनि अरब खां ईरान ऐं ईरान खां सिंध ताईं पहुतल ग़ज़ल खे हिक नए रूप में बदिलाए छॾियो। उन में माशूक़ जे ज़िक्र, औरत जे हुस्न ऐं दाह बदिरां सुफ़ियाणियूं सलाहूं, नासियाणा नुक़्ता, सिंध जे सियासी, समाजी ऐं अख़लाक़ी मौज़ूअनि जो बयानु थियणु लॻो। इन नस में बेशुमार शाइरनि जो सहकार शामिल रहियो जिन हिन तहरीक खे वधायो ऐं तरक़ी ॾियारी। हिन तहरीक खे सिंध में खियलदास फ़ानी, कशनचंद बेवस, शेख अयाज़, हरी दिलगीर ऐं ॿियनि जदीद शाइरनि हथी ॾिनी ऐं उनखे सिंधी ॿोलीअ जे मसइलनि जे इज़हार जो बहितरीनु ज़रियो बणायो। हाणोके ज़माने में पिणु ग़ज़ल ते उरूज़ी तहरीक जो असरु ग़ालिबु आहे। क़ौमी शाइरी। सिंधी क़ौम हिकु क़दीम क़ौम आहे। क़ौम साॻी ऐं मख़सूस हदुनि में रहण वारनि माण्हुनि खे चइबो आहे। संदन ॿोली, तहज़ीब, सक़ाफ़त हिक जहिड़ी हूंदी आहे। संदन अदबी, सक़ाफ़ती ऐं लिसानी रवायतूं बि साॻियूं हूंदियूं आहिनि। उहा शाइरी जंहिं में कंहिं बि क़ौम जी तहज़ीब, तमदुन, रस्म रवाज, जज़्बात, इख़लाक़, गैरत या हुबुल वतनीअ जो नक्शो चिटियल हुजे उनखे क़ौमी शाइरी चइजे थो। सिंधी शाइरीअ में क़ौम परस्तीअ जो रुझान इंतिहाई पुराणो आहे। सूमरनि जे दौर में रज़्मिया गाहूं, दोदे चनेसर बाबति शाइरी, समन जे दौर में शेख हमाद ऐं नूह होथियाणीअ जी ॼाम तमाचीअ लाइ दुआया शाइरी, शाह करीम जे कलाम में मक़ामियत निगारी ऐं शाह जी सॼी शाइरी सरापा क़ौमी आहे। समन ऐं सूमरनि जे दौर में सिंधी सूरहनि जा दास्तान भिटाईअ जे वतन परस्तीअ ते मुश्तमिल, ख़ासि करे सुरमारीअ वारी शाइरी ऐं जदीद शाइरीअ जो वतन परस्तीअ वारो समूरो मवादु क़ौमी शाइरीअ में अची वञे थो। सचल सरमस्त ऐं ॿियनि क्लासिकल शाइरनि जी शाइरीअ में क़ौमी लाड़ा ऐं तहरीकूं आहिनि। अंग्रेज़नि जे दौर में तरक़ी पसंदि तहरीकुनि हेठि क़ौम परस्तीअ हिक लाड़े जी शिकिल अख़्तियार कई। आज़ादीअ खां पोइ वञी ऊंट वारी हालतुनि में उसरंदड़ सॼी शाइरी क़ौम परस्तीअ जी तहरीक अख़्तियार करे वई। मौजूदा दौर में शेख अयाज़, उस्ताद बुखारी, अब्दुल करीम गदाई, कमर शहबाज, शमशीर हैदरी, तनवीर अब्बासी, नजम अब्बासी, ताजल बेवस, इमदाद हुसैनी, ताज बलोच ऐं ॿिया केतिरा ई शाइर क़ौमी शाइरीअ जे करे मशहूरु आहिनि। लोक शाइरी।
हर मुल्क जे लोक शाइरीअ ते मुल्की हालतुनि मुताबिक़ उते जो मकानी रंग रचियल हूंदो आहे। हर मुल्क जे लोक अदब में शाइर या उन्हीअ मौजूद जी शख़्सियत उदम मौजूदु हूंदी आहे। लोक शाइरीअ में का बि ठाह ठूह या बनावट न हूंदी आहे, उन में तकल्लुफ़ जी बूइ बि न हूंदी आहे। लोक शाइरीअ जी हर सन्फ़ अदबी ऐं लसानियाती नुक़्ते निगाह खां घणो ध्यानु छिकाए थी। सिंधी लोक शाइरीअ ते नज़र विझबी त ॾिसबो त सभिनी शोभनि, शुगलनि, रीतुनि, रस्मुनि, सूरियाई, सचाई, सखावत, घोड़ा, ॿेड़ा ऐं जानवर वग़ैरह ऐं ज़िंदगीअ जा जज़्बाती पहलू मसलन इश्क, हुस्न, ॾुख, दर्द जहिड़नि झगड़नि ते आम शाइरनि पंहिंजा शेर लिखिया आहिनि। सिंध जी तहज़ीब ऐं तमदुन जे दफ़्तर खे पंहिंजी लोक शाइरीअ में पूरी तरह महफ़ूज़ कयो आहे। सिंधी लोक शाइरीअ जो दाइरो तमामु वसी ऐं कुशादो आहे। उन में मुख़्तलिफ़ सन्फ़ुनि जी एतिरी घणाई आहे जंहिंजो दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे लोक अदब में मिसाल मिलणु मुश्किल आहे। तरही शाइरी। तरही शाइरीअ में का तरह या मौज़ू रखियो वेंदो आहे। मुशाइरे लाइ ख़ासि तरह मुक़ररु कई वेंदी आहे। तरह ते तयारु कयल शेर पढ़ण वारी महफ़िल खे तरही मुशाइरो चइजे थो। सिंधी शाइरीअ जी रवायती दौर में तरही शाइरीअ जो वॾो रवाज हो। खुमरिया शाइरी। उहा शाइरी जंहिंमें शराब, शराब मां मुमकिना नशो ऐं ॿियनि अंसरनि जो ज़िक्र अचे, मिसाल तौरु साकी, मेखानो, मेकदो वग़ैरह। सिंधी में ख़ासि तौर ते उरूज़ी शाइरीअ में शराबी गज़लनि जो घणो रवाज आहे। हिन शाइरीअ या शराबी शाइरीअ खे खुमरिया शाइरी चइबो आहे। शाह लतीफ़ जी शाइरीअ में मोखी ऐं मतारनि जो ज़िक्र बि अहिड़ी शाइरीअ जो मिसाल आहे। रसनगार शाइरी। रस संस्कृत ज़बान जो हिकु ॿोल आहे जंहिंजी माना आहे लुत्फ़, लज़त, ख़ुशी या सुराही। इस्तिलाही माना मूजिबि संस्कृत में जमालियात जे दायरे में हिकु ख़ासि फ़लसफ़े जी हैसियत रखे थो, जंहिंजो तालुक़ु ख़ासि तरह शाइरीअ ऐं नाटक जे असबाब, असरात ऐं अलामात सां आहे। डॉक्टर अब्दुल करीम संदीलो ऐं डॉक्टर नबी बख्श बलोच सिंध जे सिंगार शाइरीअ खे हिंदी सिंगार रस जे शरह सम्झनि था। सिंधी अदब जी तारीख़ में शाह जो रिसालो, ख़लीफ़े नबी बख्श जो रिसालो, सचल सरमस्त रिसालो वग़ैरह मशहूरु आहिनि।